My name is Ramnisa. I am from class 10 from Roshan Tara School, Sachalkot, Karachi. Yes, I am project garbage monitoring system by using smart dustbin. इन जो वर्किंग इहा आहे त काई बि शइ 10 सेंटीमीटर डिस्टेंस तक इन जे क्लोज थी अचे ऑटोमेटिकली ओपन थी वेंदो तॾहिं मां हटायां थी ऑटोमेटिकली बंद थो थी वञे ऐं हिन में अगरि हीअ डस्टबिन फुल थी वञे त हिन में जेको अंदरि सेंसर लॻल आहे हिन जे थ्रू हिन में LCD में शो थींदो त तव्हांजी डस्टबिन फुल थी वई आहे ऐं हुन ॾे मैसेज बि ईंदो। हिन में 3 टाइप्स जो मटेरियल पवंदो आहे पोइ बि तव्हां खाधी वारी शइ न हिन में विछलायो था त वॉशिंग टॉवर जे थ्रू वॉशिंग टॉवर हिन शइ खे वॉश कंदो ऐं उहा डिज़ॉल्व थींदी हिन बॉक्स में ईंदी हिन बॉक्स में बैक्टीरिया अवेलेबल हूंदा उहो हुन सां गॾु जॉइन थी करे मीथेन गैस तयारु थींदी पोइ बि तव्हां हिन में अंदरि प्लास्टिक जो मटेरियल विछलियो था त उहो रिकवर थी करे कोल्टार में चेंज थो थी सघे ऐं को बि तव्हां अगरि मैग्नेट आयरन जो मटेरियल विझंदव त हिन मैग्नेट जे थ्रू हुन में चिपकी पवंदो ऐं हर शइ सेपरेट अलॻि अलॻि थी वेंदी। असांजो प्रोजेक्ट आहे हिन जा नेम्स आहिनि LCD आहे हीअ GSM आहे ऐं ऑडियो मेगा कंट्रोलर आहे असांजो प्रोजेक्ट जेको कंट्रोल थो करे हीअ मोटर आहे हीअ सेल्स यूज़ थियल आहे। ॻाल्हि त मेन ॻाल्हि इहा उन्हनि ते पाबंदी तॾहिं कई वेंदी आहे जो उहे पाण ई उन्हनि जा वॾा ई एजुकेटेड न हूंदा आहिनि अगरि उहे ई एजुकेटेड हूंदा त पंहिंजी ॿारनि खे जेको आहे न हुतां मोटिवेट करे था सघनि त उहे अॻिते वधनि माण्हुनि खे इहो ई चवंदमि त उहे अॻिते वधनि एजुकेशन हासिलु कनि एजुकेशन इलाही घणी ज़रूरी हूंदी आहे एजुकेशन हुन में शौर हासिलु कंदी अगरि उहे एजुकेशन हुन में हूंदी तॾहिं उन्हनि खे हर शइ जे बारे में ख़बर पवंदी ऐं उहे उन्हनि खां मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे त उहे उन्हनि खे परमिशन ॾियनि ऐं भले परदे जी ॻाल्हि आहे परदे में रही करे उन्हनि खे तालीम हासिलु करणु घुरिजे लेकिन तालीम हासिलु करणु घुरिजे।